असांजे मथां हमिलो करण खां अॻु छा तोखे पंहिंजी ज़िंदगी ते तरस न आयो? छा सम्झो आख़िर मूंखे मारण खां पोइ तूं पंहिंजी ज़िंदगी आज़ादी सां गुज़ारींदे? नेवर। ही मुंहिंजो सोट तुंहिंजी ज़िंदगी आज़ाद बनाए छॾिया। तूं छा थो सम्झी त मां लावारिस आहियां जो तो मूंखे मारण जी कोशिश कई? रेसरावल खान मूं चयो न त मूंखां ग़लती थी वई, मां अकबर खान जे चवण में अची वियुसि ऐं तव्हांजे मथां हमिलो कयो। जेकॾहिं माफ़ी नथा ॾेई सघो न त मां सज़ा भोगण लाइ तयारु आहियां। सोट, तूं ई ॿुधाए त हिन खे कहिड़ी सज़ा ॾियणु घुरिजे? सोट मां त चवां थो त हिनखे घाणे में पीड़िजे। असांजे घाणो त न आहे, पर सोट असांजे थ्रेशर मशीनूं जाम आहिनि। कंहिं ड्राइवर खे चए त ट्रैक्टर काहे थ्रेशर खे अची ॿाहिरि बीहारे त हिन जवान जी मुंडी थ्रेशर में ॾियूं था। एॾी महिनत करण खां इहो सुठो न आहे सोट। हिनखे सिधी गोली हणी इते जो इते पूरो करे छॾिजेसि। न सोट न न, हिनखे एतिरी आसानी वारी मौत न आहे ॾियणी। रोज़ ज़रो ज़रो करे हिन जो अंग अंग वढणो आहे। हिन ख़बर पवे त रावल खान जे मथां हमिलो करण जी केॾी सख़्तु सज़ा हूंदी आहे। सोट हिनखे वठी वञी तहखाने में बंदि करे छॾ। मां हिनजो बूथू नथो ॾिसणु चाहियां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।